ऐं मूंखे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी आहे, ॿार थोरो हेॾां होॾां मां तव्हांखे ॿुधायां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां ॿुधाईंदो सभु बिल्कुलु ठीकु आहे, सलामी करे छॾियो। वालेकुम सलाम। जी त असीं वियासीं पे पंहिंजो ॿारनि जा एग्ज़ाम त ख़ैर हलनि पिया, पर असीं वियासीं पे पंहिंजो थोरो आउटिंग ते मॉल वियासीं पे एवेन्यूज़ मॉल। त मां सोचियो मां तव्हांखे बि ॾेखारियां, इलाही त मां तव्हांखे ॾेखारियो आहे थोरो थोरो, पर जहिड़े पासे असीं वञी पियो जॻह मूंखे इलाही वणंदी आहे। एवेन्यूज़ मॉल इलाही वॾो आहे, अलॻि अलॻि फेस वग़ैरह अथसि, त जेको न्यू हुआसीं उन पासे वञूं पिया, न करियो त असीं उन पासे वञी पिया त मुंहिंजी दिलि मां तव्हांखे बि ॾेखारियां, तव्हां बि ॾिसो त असीं मतिलबु छा कयूं था ऐं किथे किथे घुमूं था, कहिड़ी मुंहिंजा ॿार कहिड़ी शॉप ते अटैक कनि था, त तव्हां बि ॾिसिजो। जीअं तव्हां मूंखां हमेशह पुछंदा रहंदा आहियो त तव्हांखे आउं मौसम जो हाल वग़ैरह ॿुधायां, त जीअं तव्हां मूंखां पुछंदा रहो मौसम तव्हांखे हाल ॿुधाए, त ॾिसो हाणे मींहुं पियो वसे, गर्मी त थी वियूं आहिनि, पर अॼु गर्मी थोरी घटि आहे, सुबुह खां थधियूं हवाऊं हलियूं पिए ऐं हींअर असीं निकिता आहियूं आउटिंग जे लाइ। त हीअ असां वटि तव्हां ॾिसी सघो था, तव्हांखे बूंदा बांदी नज़र ईंदी हूंदी त असां वटि बूंदा बांदी पई थिए, त वेदर माशाल्लाह सुठो लॻो पियो आहे, गर्मी कोन्हे। जॾहिं खां हालात ख़राबु थिया आहिनि उन खां पोइ ही एतिरनि महीननि खां पोइ वञी पंहिंजो को जहाज़ नज़र आयो, जहाज़ ॾिठो असां। जी त 30 मिनट्स खां पोइ असांखे पंहिंजो पहुता आहियूं हिते मॉल जे अंदरि, इन करे जेको त मींहुं पियो वसियो, ॿियो रस्ता बंदि, टेक ज़ोन। त जीअं असां जिते असीं वेंदा आहियूं हमेशह, उते न असांखे ॿी कंहिं जॻह ते पार्किंग बंदि पई, ॾिसो न, रस्ता त बंदि हो, पार्किंग बंदि हुई है। अच्छा, त जिते मुंहिंजा ॿार आउटिंग वग़ैरह कंदा आहिनि, टेक ज़ोन, असीं उते आहियूं टेक ज़ोन जी जॻह ते, हिते मुंहिंजा ॿार वेंदा आहिनि अंदरि। टेक ज़ोन आहे, हा। सो ख़ैर असीं पहुची विया आहियूं। जॾहिं असांजो जॾहिं ज़द नंढो हो उन टाइम ई ठहियो हुयो, हीअ जॻह जेकी नई नई ठही हुई, त हिते सेंटर में हींअर त कोन्हे, अलाए हाणे खोलीनि बि था अलाए न ख़बर न आहे, पर हिते जेको सेंटर में जेको भई नज़र अचे पियो, हिते लाइट्स वग़ैरह ॿरंदियूं हुयूं मथां खां, तव्हां ॾिसो था न एॾो ख़ूबसूरत ठहियलु आहे। ख़ैर त हीअ हिते लाइटूं ॿरंदी हुयूं, डांस कंदा हुआ ॿार हिते, ज़ैद सां गॾु ॿिया ॿार सभु डांस कंदा हुआ, ॾाढो मतिलबु मज़ो लॻो पियो हूंदो, ख़बर न हींअर छो बंदि आहे, हालांकि जीअं ठहियल हुजे थोरी देरि खां पोइ खोलींदा या छा लॻे ख़बर। जी त मां तव्हांखे ॿुधायां तव्हांखे मॉल ॾेखारण त कोन आई आहे, मां ॿारनि सां गॾु वञण लाइ मां तव्हांखे चयो मां तव्हांखे मॉल थी ॾेखारियां, मॉल कोन थी ॾेखारियां। असल में हमज़ा इलाही ॾींहंनि खां चयो पिए हमज़ा खे पंहिंजो मूवी ॾिसणी आहे माइकल जैक्सन जी, त असीं हमेशह मूवी ॾिसण लाइ 360 मॉल वेंदा आहियूं। हिन दफ़े असां हमज़ा खे हूअं असां फ्राइडे ते वेंदा आहियूं, अॼु थर्सडे आहे, इन लाइ ऑनलाइन बि कोन अची सघियसि, त हमज़ा खे सुभाणे असीं फिल्म ॾिसणु वेंदासीं, पर असां अॼु हमज़ा खे सरप्राइज़ ॾियण जे लाइ असीं हिते आया आहियूं। त पंहिंजो जॾहिं मूवी जो टाइम थींदो, हींअर कोन्हे, देरि आहे अञा मूवी में, जॾहिं मूवी जो टाइम थींदो त पोइ असां हमज़ा खे सरप्राइज़ ॾींदासीं। हाणे ॾिसूं था उहो सरप्राइज़ सुठो थिए थो या ॻिचे थो पइजी वञे, हमज़ा ख़ुशि थो थिए या हमज़ा खे ख़ुशी नथी मिले, अलाह खे ख़बर, जॾहिं हुननि खे ख़बर पवंदी तॾहिं ॾिसूं था। ॿार पुठियां बीठा आहिनि शॉप ते, सो मुंहिंजो इहो ॿार मुंहिंजा हेॾां होॾां थियनि त पोइ आउं तव्हांखे ॿुधायां त मतिलबु आउं मुंहिंजो हस्बैंड हिते हमज़ा खे सरप्राइज़ ॾियणु आहियूं। सो ख़ैर तव्हां बि ॾिसिजो त हमज़ा ख़ुशि थिए थो कोन थो थिए। सो इहा हुई ॻाल्हि जेकी मुंहिंजो ॿार मुंहिंजा हेॾां होॾां थियनि त मां तव्हांखे ॿुधायां। त हमज़ा पंहिंजे बाबा खे गेम जी शॉप ते वठी, हुनखे PS5 खपे, जेको असीं हुनखे वठी कोन ॾियूं पिया, हुनजे लाइ हुन वीचारे इलाही जतन कया आहिनि। ख़ैर पर जॾहिं बि ईंदो आहे त हिते पंहिंजे बाबा खे ॾेखारींदो रहंदो आहे त मूंखे PS5 खपे, सो हीअं पंहिंजे फादर खे वठी वियो आहे ॾेखारण जे लाइ, सरप्राइज़ ॾिसी गेम्स ॾिसी ख़ुशि पियो थींदो आहे। त हिन पासे सभु इहे जेके बि लाइन्स आहिनि सभु गेम जी शॉप्स वग़ैरह आहिनि, ऐं हीअ जेको आहे हिन पासे हीअ मॉल ठहियलु ॾाढो ख़ूबसूरत आहे, हिनखे त आराम सां जीअं माण्हू करे रिकॉर्ड वग़ैरह करे। सो ख़ैर हिन पासे सिनेमा आहे जॾहिं असीं वेंदासीं, ऐं हीअं मूं तव्हांखे शॉप ॾेखारे, ॿई ॿार भॼी विया, हीअ मूं तव्हांखे ॾेखारे, हीअ पंहिंजो टॉय शॉप आहे, जिते बि पंहिंजो हीरोज़ वग़ैरह आहिनि, मार्वल जा, DC जा, जैपनीज़, कोरियन सभु हिते मिलंदा आहिनि। लास्ट टाइम हिते ज़ैद पंहिंजी सॉट वग़ैरह बि वरिती हुई ज़बरदस्ती, उनखे सम्झा के ॾुख पियो, तव्हां बि कुझु वठा, पर हमज़ा खे कुझु वठी कोन ॾिनो। त
त इहे सभु हिते ई मारियो जी मूवी रिलीज़ थी आहे त इहे मारियो जा टॉयस वग़ैरह पिया आहिनि हिते ई सभु जैपनीज़ पिया आहिनि मशहूरु मशहूरु कैरेक्टर आहिनि मूंखे बि सभु ख़बर मुंहिंजा ॿार मूंखे ज़बरदस्ती सभु शयूं ॾेखारींदा आहिनि इहे पंहिंजो मोस्टली जेके बि तक़रीबन छा थियो हमज़ा ॾियारी छॾी अची विया तव्हां भई अच्छा कोन्हनि हा जेको लास्ट टाइम वरितो हो पंहिंजो शॉट वग़ैरह वरिती हुई त हींअर ममा कोन्हे ख़तमु थी वियो त जो त ध्यानु ॾींदो ई कोन जो मुंड इलाही ख़राबु आहे हमज़ा जो त हीअ मथे सिनेमा वग़ैरह आहे शाम थी वई आहे न इन जे लाइ अञा वधीक ख़ूबसूरत पियो लॻे जो लाइट्स वग़ैरह सभु ऑन थी वियूं आहिनि मथे पिया वञनि सभु आउं वञा मथे खां पहिरियों जो ॿार रड़ियूं वठी कंदा मम्मा सां केॾां वई हली हमज़ा जो मूड बेइंतहा ख़राबु थी चुको आहे जो हमज़ा खे हर गेम शॉप जे अंदरि वञिणो आहे ऐं जो फादर सन खे हिकिड़ी गेम शॉप ते वठी वियोसीं ॿाहिरि पुठियां केॾो ख़ूबसूरत पियो लॻे हमज़ा कैमरा में बि ॾेखारिया सिनेमा है यहाँ पर अच्छा यहाँ सिर्फ सिनेमा है ये मुंहिंजो शौक़ीन पुटु सिनेमा जो जरूर थी रहियो आहे मूवीज़ का लॻल हूंदी न डिफरेंट मूवीज़ लॻी पयूं हलूं जी त जेसि ताईं पंहिंजो मूवी जो टाइम थिए तेसि मूंखे टाइम पास करिणो पवंदो कोन्हे हिते हमज़ा अलाए की न मूंखे मूंसां गेम वारी शॉप ते हलो पर हाणे ख़बर न आहे कहिड़े पासे वियो हलियो आहे ॻोल्हियोसि हिकु ॿ शॉप्स आहिनि हिकिड़ी हिन पासे हा हिते बीठा आहियो असीं गेम जी शॉप ते तव्हांखे ॻोल्हियूं पिया जी जी हू वारो जेको आहे हिन न्यू रखिया आहिनि हाणे जी मां बसि वेट पिया कयूं पंहिंजो मग़रिब जेको मूवी जेके मग़रिब खां पोइ स्टार्ट थींदी इन लाइ थोरी थोरी रिकॉर्डिंग बि कयां पई हमज़ा वरी गेम जी अंदरि शॉप में वियो हलियो आहे हमज़ा ॾिठो ॾाढो उनखे सिनेमा वणियो पहिरियों बाबा खे चयो आहे त नेक्स्ट टाइम असांखे हिते मूवी ॾेखारिजो चलो ठीकु आहे नेक्स्ट टाइम ॾेखारींदासीं त बसि मूंखे वधीक जेकी रिकॉर्डिंग आहे मूंखे इहा ई करणी आहे ॿार अंदरि जा घुमनि इहा ई करणी आहे त पंहिंजो हमज़ा ॾिसी मुंहिंजी एक्साइटमेंट ॾिसणी आहे कुझु उनजे लाइ सरप्राइज़ आहे महीने खां वधीक अञा मूवी रिलीज़ न थी तॾहिं खां असां मथो खाधो ॾिसणी आहे सो बाबा आयो त ॾिसणो आहे त हमज़ा जी एक्साइटमेंट बसि असांखे ॾिसणी आहे सो उहा ख़बर न आहे ख़ुशि थींदो एक्साइटेड थींदो या ॻाल्हि वणंदसि कोन छा थींदो कुझु ख़बर कोन्हे बसि त इन जे लाइ आउं बसि वेट पई कयां निमाज़ पढ़ूंसीं त पोइ असीं मथे वञूं सॼो ॾींहुं मुंहिंजा ॿार ॾिसी PS5 ॾिसंदा रहंदा आहिनि ख़ुशि थींदा रहंदा आहिनि त कॾहिं असांजो बाबा वठी ईंदो पर आउं वठणी कोन थी ॾियां मुंहिंजे हस्बैंड खे हिते पिया आहिनि न करेक्टर सभु मथे हीरोज़ जा न PS5 નું करेक्टर दी जा सो PS5 कितना जो है 189 KD की एग्जैक्ट सेम जो कंपेयर पे दैट्स केॾो एक्सपेंसिव ओ ही बि केॾो एक्सपेंसिव आहे पूरो एॾो ख़ूबसूरत लॻंदो आहे लाइट्स वग़ैरह खुली वञनि न त ॾींहं जो ईंदा आहिनि त पंहिंजो मथां खां सिज जी रोशनी पई ईंदी आहे त हीअ पूरी स्ट्रीट ॾिसो वण लॻल ईअं लॻंदो हो जॾहिं असीं हिते रहंदा हुआसीं ॿारनि खे चवंदी हुअसि जॾहिं पाण हलंदासीं पुर्तगाल मदेरा अहिड़ो ई अथव ईअं पंहिंजो रोड रस्ता वग़ैरह ईअं ई आहिनि ईअं मथे जायूं वग़ैरह ठहियल हमज़ा तव्हां वञो अंदरि आउं अचां थी जीअं हिते डिज़नी स्टोर आहे जिते डिज़नी जो मूवी मां तव्हांखे पहिरीं ॾेखारे चुकिया आहिनि अंदरि कोन्हे त असांखे ॾेखारण जे लाइ हस्बैंड ऐं ज़ैद वेही रहिया आहिनि थकी विया आहिनि त उहे वेट पिया कनि पहिरीं स्टेप करे ॾेखार माइकल जैक्सन पोइ अंदरि था हलूं थोरो स्टेप करे ॾेखार पोइ अंदरि हलूं न कंदो ई कोन ऑफ रिकॉर्डिंग कंदो आहे सिर्फ़ु सिनेमा ॾेखारियो पाण हुन पासे था हलूं पंहिंजो हू खाईंदा खवली खाईंदासीं छा हूंदो आहे चीज़ केक मुझे लग शेक शेक कौन है तू इसको शेक खाना है लेकिन जीअं न थी मां असां ॿुधायो न आहे ॿारनि खे जेको हमज़ा जो मुसलसल मूड ख़राबु आहे सम्झ में कोन पियो अचे की ॿुधाइजे कीअं हुनजो हुनखे PS5 खपे हुन PS5 केट जो मूड ख़राबु आहे ख़ैर त लाइन में लॻायूं फ़िलहालु पॉपकॉर्न वठण जे लाइ हालांकि पॉपकॉर्न करे ॿियूं इलाही सारी शयूं आहिनि तो ॾिसूं छा थो वठिजे फ़िलहालु त पॉपकॉर्न वठंदासीं कुझु घर मां खाई आया आहियूं असां हेॾा सादा ॿार हूंदा हुआसीं मुंहिंजा ॿार से पॉपकॉर्न लाइ बीठा आहियूं मुंहिंजा ॿई ॿार शाणा सम्झी विया चवनि त पॉपकॉर्न लाइ छो बीठा आहियूं हिते पाण हर पूरो पॉपकॉर्न छो पिया खाऊं पाण मूवी ॾिसण त कोन आया आहियूं ख़ैर एक्साइटेड त थिया आहिनि थोरो घणो ॻाल्हि खे सोचे पर मुंहिंजो घणो उमेदूं न रहियोसीं मूवी ॾिसणु कोन आहे पर ॿार इलाही तेज़ आहिनि असांजा सम्झी विया आहिनि घर पियो हिते इन करे जो तव्हां वरी हिनखे ॿुधाइण वारी आहे जीअं पाण हिते सिनेमा में मूवी ॾिसण ई आया आहियूं
केडी मूवी माइकल जैक्सन जी ये शो IMAX में आई मैक्स में उन पापा के सुविधा है पापा कराइया छा फील पिया कयो तो सुठो रेवन माइकल जैक्सन शो थी भैया हैं मूवी शुरू थियण वारी आहे मूवी शुरू जी पंहिंजो ॿारनि जी थोरी घणी एक्साइटमेंट ख़राब थी वई 6:45 ॿारनि थोरी घणी एक्साइटमेंट ख़राब थी वई थी वियो टाइम जो पंहिंजो चला ॿारनि न छा कयूं छाणा ॿारनि असांजा सो ख़बर ॿारनि खे थोरी घणी ख़बर पइजी वई पर असीं आया आहियूं मूवी ॾिसणु ऐं पंहिंजो जंहिंमें हमज़ा चाहियो थिए उन में ई ॾिसणु आया आहियूं मूवी थी वियो टाइम जी हीअ मूवी मुंहिंजी फेवरेट आहे असीं इहा बि ॾिसंदासीं मुंहिंजा सभु पार्ट ॾिठा आहिनि ॾाढी सुठी मूवी आहे बाक़ी जेके मूवीज़ वग़ैरह ईंदी इन जी मूवी ॾिठी पंहिंजो कार्टून मूवी ॾिठी आहे हाणे मूवी ते मूवी ठही आहे उहा ईंदी वॾो सिनेमा आहे शुरू थी कोन्हे एतिरी बहितरीनु मूवी हुई जेके हाणे लफ़्ज़नि में बयानु नथी करे सघां छा म्यूज़िक हो छा एक्टिंग हुई सभिनीनि जी जो मूवी ॾिसण खां पोइ मुंहिंजा अञा बि लॻा पिया त वरी ॾिसंदासीं पर वाक़ई लाजवाब मूवी हुई जी त असां मूवी ॾिसी आयासीं ॾाढी सुठी मूवी हुई इमोशनल मूवी मूंखे एॾी वणी दिलि पियो चए दुबारा वञी ॾिसजे त तव्हां ॿुधायो तव्हांखे मूवी कीअं लॻी केतिरी सुठी हुई असीं सभु इमोशनल थी वियासीं एॾी सुठी मूवी हुई जो मां पंहिंजे हस्बैंड खे चयो मां अगरि छोकिरो हुजां मां 3-4 दफ़ा अची मूवी ॾिसां एॾी सुठी हुई हा हिन खे चए त मां हुया न त हिनखे कोन मोकिलींदसि ले परे आहे पर वाक़ई ॾाढी सुठी मूवी बहितरीनु हमज़ा खां पुछूं था पापा सां अॻियां निकिरी रहियो आहे हमज़ा खां पुछूं था जंहिंखे असां सरप्राइज़ ॾिनो हो जी हमज़ा तव्हांखे मूवी कीअं लॻी मूंखे मूवी सुठी लगी हुनमें हल्का बोरिंग सीन्स हुआ बट ओवरऑल मूवी सॉलिड 8 out of 10 मेरी रेटिंग 8 out of 10 8 out of 10 हाँ जेका रिव्यूज़ ॿुधाइनि न माण्हू वॾा मूवीज़ जा हुननि ध्यानु इनखे फ्लॉप ठाहिण जी कोशिशि कई बट कोन थी फ्लॉप पर मूवी सुठी हुई न मूवी बाक़ी न मूवी ॾाढी सुठी हुई हिट हुई आहे तव्हां इमोशनल थिया थोरो जंहिंमहिल के हेयर में थियो प्रॉब्लम रुनो पे पंहिंजी मदर सां कोन रुना हुआ अच्छा भई त हिनखे रोअणो कोन्हे मूंखे ॾाढो रोअण पियो आयो उन में कुझु अहिड़ो सीन अहिड़ा हुआ जो मूंखे रोअण आयो पियो सो ख़ैर पंहिंजो बसि मूवी ख़तमु थी वई हाणे असीं वञी पिया घर इलाही देरि थी वई मूवी 7 बजे स्टार्ट थियणी हुई माइक हुते पकिड़े वेठी हुअमि वरी केरु वरी हणे वई माइक सो मूवी स्टार्ट थियणी हुई मतिलबु 7 बजे स्टार्ट थी आहे मूवी ऐं हींअर 9 थी आहिनि आई थिंक 9 थी चुका आहिनि असां वटि टाइम ॾिठो पर 9 थी चुका आहिनि सो 2 कलाकनि जी मूवी इलाही देरि थी वई त असीं घर खां ॿाहिरि रुलंदा कोन आहियूं पर मूवी जे करे अची वियासीं सो ख़ैर पंहिंजो बसि इहो हो सरप्राइज़ जेको मूंखे असांखे हमज़ा खे ॾियणो हो असां हमज़ा खे ॾिनो ऐं हमज़ा ख़ुशि बि थियो हमज़ा खां वधीक मुंहिंजी मम्मा ख़ुशि थी आहे जी हाँ बस ठीकु आहे बसि लाफ़िज़ था कयूं सोचे चलो बसि हाणे पे मूंखे ॾियो इजाज़त उम्मीद थी आहे तव्हांखे असांजो व्लॉग ज़रूरु पसंदि आयो हूंदो पसंदि आहे त मूंखे सुठा कमेंट्स कजो मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे वेंदो में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़ से अल्लाह हाफ़िज़